जंग असांजी जारी रहंदी। We want Justice, we want justice, we want justice। हर कम में असां सिंध जे स्टूडेंट्स जी ॻाल्हि हुजे चाहे कोई भी कारकर्दगी हुजे हर ॻाल्हि में असांखे पोइते छो रखियो वेंदो आहे। सिंध सरकार खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त जॾहिं पाकिस्तान जे हर पंजाब खे जॾहिं हर फैसिलिटी ॾिनी थी वञे त असां सिंधी इंसान न आहियूं छा? असांखे छो जानवरनि वांगुरु बर्ताव असां सां कयो थो वञे? ईअं न आहे थींदो। असांखे पंहिंजो हक़ खपे। असां पंहिंजी पेड इंटर्नशिप लाइ उथिया आहियूं। असांखे पंहिंजी पेड इंटर्नशिप खपे। जॾहिं पंजाब खे ॾिनी थी वञे जॾहिं KPK खे ॾिनी असांखे छो नथी ॾिनी वञे? KPK जी नर्सिस खे पघार मिले थी त पोइ असां सिंध जी नर्सिस सां इहो नाइंसाफ़ी छो आहे? छा असां सिंध जूं नर्सूं घटि अहम आहियूं जो असांजे लाइ इहा नाइंसाफ़ी कई थी वञे? बीमारनि जी ख़िदमत करे थी। छा सिंध सरकार जे लाइ असां नर्सिस जे लाइ पघार बि नाहे? नर्सिंग हिकिड़ो सदको या फिर ख़ैरात नाहे, इहो हिकिड़ो मौजूज़ पेशो आहे ऐं असीं बुझा न ॾियो।